सिंधु दरिया जी कोटड़ी बैराज वट कोटड़ी बैराज जी इन वक्त जगह ताज़ी सूरत हाल है वह कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम बुधायो है तो कोटड़ी बैराज जे अप स्ट्रीम में इन वक्त पानी की जगह सतह है वह 2,64,131 क्यूसिक रिकॉर्ड किया है। जैसे तो कोटड़ी बैराज जी डाउन स्ट्रीम में पानी की जगह सतह है वह इन वक्त ताज़ी जगह है वह 2,33,216 जो क्यूसिक रिकॉर्ड किया है। कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम जो चवण है तो गुज़रियल ॾींहं खां हिन वक्त ताईं कोटड़ी बैराज में 11,000 क्यूसिक पानी में जो इजाफ़ो नज़र आयो है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाण हिन वक्त कोटड़ी बैराज जे डाउन स्ट्रीम वटि मौजूद आहियूं। कोटड़ी बैराज जे अप स्ट्रीम में डाउन स्ट्रीम तरफ जो पानी है उन जो छोड़ जो है तो जारी है। मुझो कैमरामैन है इनुल्लाह कोलाची उनके चवंदुसि त ॾेखारींदो हले त हिन वक्त बि कोटड़ी बैराज जे अप स्ट्रीम में जो पानी जो है वो डाउन स्ट्रीम तरफ जो छोड़ करण जो सिलसिलो है वो भी जारी है। वॾा जेके वहकरा आहिनि उहे जो इन वक्त कोटड़ी बैराज जी डाउन स्ट्रीम में गुजरन पिया। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम ॿुधायो आहे त 3 खां 4 तारीख़ ते जेको सो सखर बैराज में जेके पानी जा वहकरा जेके आहिनि उहे कोटड़ी बैराज में पहुचंदा जंहिंखां पोइ पाणीअ जी सतह में जेको इज़ाफ़ो थींदो। जी।